नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त सिंधड़ी में मुजीब अली अहमद छिछर जे अमरकोट मां बकरी चोरी थी। आचर जे ॾींहुं लॻंदड़ सिंधड़ी मालपीड़ी तां विकामण आई, जिते पुलिस भाॻे जी निशानदेही ते चोरी जी बकरी विकिरो कंदड़ वापारी फैज़ान मोहम्मद निज़ाणी इमरान कुरैशी खे गिरफ़्तार कयो। जितां मालपीड़ी जे ठेकेदार नवाज़ कुरैशी वापारी जी गिरफ़्तारी ते संदसि पुलिस ख़िलाफ़ समूरा वापारी गॾु करे मीरपुर सांगड़ रोड खिपरो रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾिनियूं, जंहिं तां सिंधड़ी पुलिस लठबाज़ी कंदे वापारियुनि मथां तशदुद कंदे संदसि कपड़ा लीरूं लीर करे मुज़ाहिरीन खे छड़ो छड़ कंदे मुंतशिर करे रोड खोले छॾियो। होॾां SHO सिंधड़ी मजीद जो चवणु आहे त ॿाहिरि जा वापारी चोरी जूं बकरियूं हिते खपाईंदा हुआ, जंहिं जी शिकायत अॻु में हुई। अॼु अमरकोट मां चोरी थियल हिकु बकरी सिंधड़ी जी पिड़ी में खपाई वई, जंहिं जो इतला ते असां वापारियुनि खे पकड़ियो त माल पिड़ी जे ठेकेदारनि पारां रोड ब्लॉक ऐं मुसाफ़िरनि खे परेशान पे कयो वियो, जितां असां सिर्फ़ रोड क्लियर करायो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।